हाणे चए थो रिप्रेजेंट ऑन अ नंबर लाइन नंबर टियों क्वेश्चन आहे जेको आहे सो होल नंबर ग्रेटर देन एंड इक्वल टू 8, यानी कि होल नंबर असांखे जेके इज़ार करणा आहिनि उहे 8 खां वॾा हुजनि ऐं 8 जे बराबरि हुजनि। ठीकु आहे, हाणे 8 जे माना बराबरि बि हुजनि ऐं 8 खां वॾा हुजनि। तंहिं करे असां उन जे लाइ छा कंदासीं, हिकु लाइन ठाहींदासीं। ठीकु आहे, हाणे असांखे होल नंबर जेके आहिनि उहे इज़ार करणा आहिनि 8 खां वॾा ऐं 8 जे बराबरि। ठीकु आहे, ग्रेटर देन एंड इक्वल इहा जेकी निशानी आहे हाणे तव्हांखे ख़बर आहे, उनजे लाइ असां हिन लाइन ते जेको आहे सो मार्किंग कंदासीं बराबरि वक़फ़नि में। ठीकु आहे, मार्किंग करण खां पोइ उन ते नंबर लॻाईंदासीं। ठीकु, डैश डैश डैश। ठीकु, 10 11। ठीकु आहे, हाणे असांखे जेको सुवाल मिलियल आहे त बराबरि ऐं 8 खां वॾा, माना इन जो मतिलबु इहो आहे त माना असां 8 खां शुरू कंदासीं। ठीकु आहे, हीअ जेकी निशानी आहे ग्रेटर देन एंड इक्वल। ठीकु, माना ग्रेटर देन एंड इक्वल माना 8 खां शुरूआति कंदासीं। 8 खां जेके वॾा होल नंबर आहिनि उहे बि लिखंदासीं ऐं उन में 8 बि शामिलु हूंदो, छाकाणि त इक्वल जी निशानी जे हेठां जेको निशान आहे ग्रेटर देन जे उन जो मतिलबु आहे इक्वल। ठीकु आहे, तंहिं करे हाणे जेको मार्किंग कंदासीं, निशान लॻाईंदासीं, उहा 8 खां शुरू कंदासीं। ठीकु आहे, हाणे 8 खां अॻिते हीअ कंटिन्यूअसली हलंदो रहंदो, यानी कि इन्फिनाइट तौर ते।